दादू पाकिस्तान तहरीक इंसाफ सिंध तरफ़ां सवाबी जलसे में शिरकत लाइ कारवानी सिंध काफ़िलो कराची खां सवाबी हली मादर शेख जगवाणी में रवानो थियो, जंहिंखे रोकण लाइ सिंध पुलिस जो क्रैकडाउन सिंध जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर मसरूर सियाल ऐं कराची जे जनरल सेक्रेटरी अरसलान ख़ालिद समेत कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले दादू तरफ़ां सदर हैदर सियाल जगवाणी में दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाज जी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो पुरअमन काफ़िलो सवाबी जलसे में शिरकत लाइ वञी रहियो हो, जंहिंखे फॉशिस्ट सिंध पुलिस जे बेगुनाह सियासी अॻवाननि ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी ऐं मुतालबो कजे थो त गिरफ़्तार सियासी अॻवाननि ऐं कारकुननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼोको जलसो जेको बानी चेयरमैन इमरान ख़ान जी आज़ादी, मुल्क में कानून जी हुक्मरान ऐं गुज़िरियल इलेक्शन में चुरायल मैंडेट जी वापसी लाइ आलमी इदारनि जी आगाही लाइ कयो वञे थो त पाकिस्तान में हींअर अदलिया मुकमल तौर पर जरगमाल आहे ऐं सियासी अॻवाननि खे झुकाइण लाइ सालनि खां क़ैद रखियो वियो आहे ऐं गुज़िरियल इलेक्शन जेका धांधली वसीले चोराई ऐं करप्ट हुक्मरान खे हाकिम बणायो वियो आहे, अवाम उन मां बेज़ार थी चुको आहे। इन मौक़े ते ज़हीर चांडियो, अकबर गोपांग, काशिफ बब्बर, कुंदर गोपांग, ज़ुल्फ़िकार बब्बर, शफ़क़त गोपांग, स्वालिह लगारी, कासिम गोपांग, जाफ़र बब्बर, क़यूम मस्तूई ऐं ॿिया कारकुन पिणु गॾु मौजूद हुआ।